तिलावत करद आयत मुबारक में मोमिनन जी सिफ़त बयान कई वई आहे। फरमाया जेके ईमान वारा आहिनि उन्हनि जे साम्हूं जॾहिं अल्लाह तबारक व ताला जो ज़िक्र थो थिए त वजिलत क़ुलूबुहुम, उन जूं दिलियूं ॾकी थियूं पवनि। अल्लाह तबारक व ताला जो तज़किरो थो थिए, अल्लाह तबारक व ताला जी सिफ़ात जो तज़किरो थो थिए त रब जी ज़ात ख़ालिक़ कुल, मुख़्तार कुल, फ़ाअलुल लिमा युरीद, ऐं अल्लाह तबारक व ताला हर शइ जे मथां क़ादिर मुतलक, जब्बार व क़हार। त अल्लाह ताला जो तज़किरो थिए थो त रब जी सिफ़ात में सोचे करे उन्हनि जी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थो थिए ऐं रब जे ख़ौफ़ जे करे उन्हनि जूं दिलियूं ॾकी थियूं पवनि। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ऐं जॾहिं अल्लाह तबारक व ताला जूं आयतूं उन्हनि जे मथां पढ़ियूं थियूं वञनि, क़ुर जी तिलावत थिए थी त उन्हनि जे ईमान में पुख़्तगी अचे थी, छो त उन्हनि खे क़ुर जे मथां यकीन आहे ही अल्लाह जी तरफ़ों किताब आहे, अल्लाह जो कलाम आहे। पोइ अल्लाह जे कलाम में जेके अहकाम आहिनि, जेके हिदायत आहिनि, जेके वाइदा वईद आहिनि, उहे ॿुधनि था त उन्हनि जे ईमान में अञा बि पुख़्तगी ऐं ताज़गी अचे थी। उहा अला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं हू ज़ाहिरी असबाब जे मथां भरोसो न आहिनि कंदा, असबाब अपनाइनि था तो दुनिया दारुल असबाब आहे, असबाब अपनाइण जो हुकुम आहे, पर भरोसो उन्हनि जो असबाब ते न आहे। ज़ाहिरी फ़ौजी एतबार सां, जंग जे हिसाब सां ज़ाहिरी हथियारनि ते उन्हनि जो भरोसो न आहे, भरोसो रब जी ज़ात ते आहे। माल मता जे एतबार सां बि, कारोबार तिजारत ते उन्हनि जो भरोसो न आहे त ही कारोबार मूंखे रिज़्क़ ॾिए थो या तिजारत ज़रात मूंखे रिज़्क़ ॾिए थी, न, राज़िक़ हू रब खे मञनि पिया। ज़ाहिरी असबाब अपनाइनि था, ज़ाहिरी तिजारतूं बि कनि था, ज़ाहिरी लेन देन बि कनि था, ज़ाहिरी तौर ते बनी बारो बि कनि था, पर भरोसो वरी अल्लाह जे मथां हूंदो आहे ऐं सभु शइ नफ़ो नुक़सान हू अल्लाह जी तरफ़ों सम्झंदा आहिनि। अल्लज़ीन युक़ीमून अस्सलाह, निमाज़ूं क़ाइमु कंदा आहिनि, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं अल्लाह जो कुझु उन्हनि खे ॾिनो आहे उन मां हू ख़र्च कनि था। अल्लाह तबारक व ताला बाने खे जेको रिज़्क़ ॾिनो आहे, जेको माल मताउ ॾिनो आहे, उन मां कुझु हिसो अल्लाह जे लाइ बि बाने खे करणु घुरिजे। तिजारत में, वापार में बाने जो नफ़ो बि थिए थो। हाणे हिकु माण्हू आहे जेको साहिब निसाब थी चुको आहे, यानी अल्लाह ताला उनखे एतिरी मिल्कियत ॾिनी आहे, पैसो आहे, सोन आहे, चांदी आहे ऐं मुख़्तलिफ़ शयूं, उन्हनि जो जी क़ीमत जेका आहे उहा 52.5 तोला चांदी ताईं पहुचे थी ऐं साल फिरे आयो आहे त उनखे साहिब निसाब चइबो। हाणे उन वटि जेको बि माल आहे त उहो सांढे संभाले उनजो 40%, 100 में 2.5 रुपया थियनि था, वञी करे 40 रुपयनि ते 1 रुपयो, लख आहे त लख ते वञी करे 2.5 बीहे थो, त ज़कात बाने जी मथां लाज़िम आहे, सांढे करे माण्हू ज़कात ॾे, जेकॾहिं न त पंहिंजो फ़र्ज़ु हुनजे ज़िमे में रहिजी थो वञे। जीअं निमाज़ फ़र्ज़ु आहे, जीअं रोज़ो फ़र्ज़ु आहे, ऐं साहिब हैसियत जे मथां ज़िंदगी में हिकु भेरो हज फ़र्ज़ु आहे, अहिड़े तरीक़े सां माल जी ज़कात सालाना फ़र्ज़ु आहे त बाने खे हर साल पंहिंजे माल खे सांढे संभाले उन मां ज़कात ॾियणु घुरिजे। इहा मोमिन जी निशानी आहे। उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा, फरमाया जिन माण्हुनि जी इहा कैफ़ियत आहे जो अल्लाह जो तज़किरो ईंदे जिन जूं दिलियूं ॾकी पवनि, क़ुर पाक खे ॿुधी करे जिन जो ईमान मज़बूत थी पए ऐं अल्लाह ते भरोसो कंदड़, निमाज़ूं पढ़ंदड़, ज़कातूं ॾींदड़, हुमुल मुमिनून हक़्क़ा, इहे पक्का ठका मोमिन, लहुम दरजातुन इंद रब्बिहिम, अहिड़नि बाननि जे लाइ अल्लाह तबारक व ताला वटि दरजात आहिनि, व मग़फ़िरतुन, ऐं बख़्शिश बि आहे। बानो आहे इंसान हुजण जे नाते उन खां ख़ताऊं थियनि थियूं, कॾहिं वेसर में, भुल में, त कॾहिं ॼाणे वाणे बाने खां ख़ता थियो पए,
अव्वलुन्नास अव्वलुन्नास इंसाननि मां सभ खां पहिरियों इंसान सैयदना आदम अलैहिस्सलाम आहे। वरी सभ खां पहिरीं वेसर उन खां ई थी अलाह जी तरफ़ां रोकियो वियो त इन वण खे वेझो न वञ वला तक़रब हाज़िहि शजरा फतकूना मिन ज़ालिमीन, पर वेसर थी पई। वलक़द अहदना इला आदम मिन क़ब्लु फनसिया, असां आदम अलैहिस्सलाम खां अहद ऐं पैमान वरितोसीं पर उन खां भुल थी पई, वेसर थी पई। वेसर में जेको आहे ममनू शजर खे इस्तेमालु करे विझे त जन्नत खां ज़मीन ते लाथो वियो त इंसान खां ख़ता ऐं लग़्ज़िश थिए थी, पोइ कॾहिं ॼाणे वाणे थिए थी, कॾहिं भुल में थिए थी, कॾहिं यादगिरीअ सां ई थिए थी, कॾहिं वेसर में थियो वञे थी, कॾहिं बाने खां ख़ता ऐं लग़्ज़िश थिए थी, जंहिंखे बानो महसूसु करे थो, बानो गुनाह सम्झे थो, ऐं कॾहिं अहिड़ियूं लग़्ज़िशूं थियनि थियूं जो बानो उनखे गुनाह ई नथो सम्झे, बाने जे ख़्याल ऐं तसवुर में कोन हूंदो आहे, उनखां लग़्ज़िश थी पवंदी आहे, ख़ता थी पवंदी आहे। फरमाया लहुम मग़फ़िरा, अहिड़ा जेके बाना आहिनि जेके अलाह जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि, हर वक़्तु अलाह ताला जे ज़िक्र सां मुतलबिस हूंदा आहिनि ऐं अलाह जे ज़िक्र जे करे उन्हनि जे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ तारी थींदो आहे, आयतूं ॿुधी करे जिन जो ईमान वधी वेंदो आहे, रब जे मथां भरोसो कनि, निमाज़ ऐं ज़कात जी पाबंदी कनि, त फरमाया अलाह अहिड़नि ॿारनि जी मग़फ़रत जो ऐलान फरमाईंदो आहे, व रिज़्क़ुन करीम, ऐं उन्हनि खे इज़त वारो रिज़्क़ अता फरमाईंदो आहे।